मोरो खबर शामिल कजेती मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरसां डेपारसा जे रहवासी अब्दुल अमीन भट्टी पंहिंजे भाइटे मोहसिन भट्टी सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजो भाउ मरूम इलाही बख़्श भट्टी सां इमरान मक्सी ऐं फरहान मक्सी सां दोस्ताना तालुक़ हुआ जंहिं तहत उधारनि पैसनि जी ॾेती लेती हूंदी हुई। इमरान मक्सी साल 2008 में मुंहिंजे भाउ खे उधारा 6 लाख रुपया ॾिना हुआ, जंहिंजी ज़मानत तौरु असांखे 2 लाख जा 3 चेक ॾिना हुआ। उन बाद खेसि 8 लाख रुपया वापसि करे चुका आहियूं, मगर इमरान मक्सी असांखे हिन वक़्त ताईं परेशान कंदो रहे थो। असांखे शहर अंदरि कारोबार नथो करणु ॾिनो वञे। इमरान मक्सी डेपारसा शहर जो इंतहाई बाअसर व्याजी शख़्स आहे, जंहिं कुझु ॾींहं पहिरियां हथियारबंद माण्हुनि सां गॾिजी असांजे घर ते का करे घर अंदरि मौजूदु माण्हुनि मथां तशदुद कयो हो। अहिड़ी दरख़्वास्त कोर्ट सगोरी में पिणु दाख़िल कराई वई आहे। उन जे बावजूदि असांखे मुसलसल तंग कयो पियो वञे। असां डेपारसा शहर जा शरीफ़ शहरी आहियूं। असां मथां कूड़नि केसनि वारो सिलसिलो ख़तमु कयो वञे ऐं असांखे इमरान मक्सी ऐं ॿियनि खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। अॼु खां बाद असांखे को बि जानी माली नुक़सानु पहुतो त उनजो ज़िम्मेवार इमरान मक्सी हूंदो। सर अस्सलाम वालेकुम। जीअं त मां डेपाजन खां अब्दुल अमीन भट्टी दुकानदार 40-45 साल जो दुकानदार डेपाजन में इमरान मक्सी उनजे वाल साहब सां असांजा 50 साल खां तालुकात आहे, जंहिंमें उधारा पैसा असांखा दुकान तां खणी वेंदो, कॾहिं ॾेई वेंदो। हू कारोबारी माण्हू जेॾीमहिल हुन 6 लाख रुपया उधारा ॾिना, 2-3 महीननि में अधु हुनखे वापसि कया। उनजे श्योरिटी लाइ चेक रखिया 2 लाख रुपया। हाणे उन खां वधीक 2 लाख रुपए जो सामान बि खणी वियो, छो त मुंहिंजो खातेदार हो। जॾहिं मूं 2 लाख रुपया घुरिया त हुन चयो बाबा ही व्याज में छुटा ऐं जेको आहे सो छाजा पैसा, उन में न्याज जो सामान 58,000 जो खणी वियो आहे। मां घुरंदो रहियुसि, हुनखे चवंदो रहियुसि हिन ॻाल्हि मुंहिंजी मञी कान, जंहिंमें मुंहिंजो भाउ इलाही बख़्श 2022 में फोत थी वियो। हाणे हुन जे बजाय हुन चयो मुंहिंजो 15 लाख व्याज थी वियो आहे, तॾहिं